चरी दिल वो दर्द भरी मस भाग खुला थई भागन में ओ ये बरकत आईन हसती में ओ झट बाग फुटी प्या बसती में ओ ये बरकत आईन हसती में ओ झट बाग फुटी प्या बसती में ओ जन सजनन जी सिक मस्ती में ओ सजी उम्र रही ओ जागन में चुप रो न चरी दिल ओ दर्द भरी मस भाग खुला थई भागन में लख कुरब करे वाया ओ पेर भरे पिरी सागन कख लन सागन में चुप रो न चरी दिल वो दर्द भरी मस भाग खुला थई भागन में दस कांग दिनो कल डेढ़ वगे ओ ये शान भरियो आयो न अगे ओ दस कांग दिनो कल डेढ़ वगे ओ ये शान भरियो आयो न वगे रंग लगनो वात कियां थो लगे ओ रंग लगनो वात कियां थो लगे ओ बिन से कंडन सा भागन में चुप रो न चरी दिल ओ दर्द मिलो मिलन तो जोई बस खोड़ वाए मानू महफिल में न वो ब्याब वेठा वेहण तू जोई बस खोड़ वाए मूसा जो तो मिलो यान मिलो मिलन तो जोई साईं बस खोड़ वाए सभिनी दोस्तन के गुजारिश तो पासे मुखे ॾाढी ख़ुशी थी आहे उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत क़िबला साईं अल्लामा गुल मोहम्मद मदज़िलुल आली पंहिंजे क़ुर्ब जा क़दम खणी असांजे हिन महफ़िल खे चार चंड लॻाया अथनि असां सभु फ़क़ीर गॾिजी साईं जे लाइ दुआगू आहियूं अल्लाह ताला खे सिहत सलामत अता फरमाए संदन आस्थाने खे ताज मस्जिद में जेको मदरसो आहे अल्लाह करे इहो क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम हुजे इहो दीनी इदारो आहे ऐं असांजो अहले सुन्नत जो मज़बूत क़िलो आहे जिथे अल्हम्दुलिल्लाह दीनी तालीम थी रही है अल्लाह कंदो इहो आस्थानो वसंदड़ हूंदो था क्या यो गुज़रियल जलसे ते तव्हांखे मूं गुज़ारिश कई वो अल्हम्दुलिल्लाह किताब ख़ैर सां अची वियो आहे किताब जो नालो आहे रूहानी आवाज़ हिन किताब में शेर ऐं शाइरी जो मजमूओ आहे असल में ही मूं पंहिंजो ब्याज़ लिखियो पंहिंजे यादगीरी जे लाइ कुझु शेर लिखंदो वेंदो हुउसि पोइ कॾहिं तकरीर में पढ़ंदो आहियां कॾहिं अकेलो वेही झुंगारींदो आहियां पोइ वरी इन खे किताबी सूरत में आंदो उन में वरी इज़ाफ़ो कयो हाणे हिन किताब में 7 ॿोलियुनि में शेर आहिनि अरबी फारसी सिंधी हिंदी उर्दू सिराइकी ये 7 ॿोलियुनि में शेर है
ऐं शुरूआत आहे उन्हनि शेरनि खां जेके मदीने वारे साईं ख़ुदि पाण पंहिंजे ज़बान मुबारक मां पढ़िया आहिनि या हबीबनि जी बारगाह में पढ़िया विया आहिनि हुजूर जन ख़ुदि पसंदि फरमायो उन खां पोइ हज़रत मौला अली जा शेर आहिनि हज़रत हसान बिन साबित जा शेर आहिनि हज़रत इमाम शाफ़ी जा शेर आहिनि हज़रत जुनैद बगदादी हज़रत सिर्री सती रहमतुल्लाह अलैह मुतक़द्दिमीन औलिया उन्हनि जा शेर आहिनि उन खां पोइ असांजे सिंध जा जेके बुज़ुर्ग आहिनि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे सचल आहे बुढल आहे बेदिल आहे बेकस आहे साईं क़िबला मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी शाइरी आहे उन खां पोइ जीअं फारसी जा मशहूर शाइर आहिनि शेख सादी आहे शीराज़ी आहे पंहिंजो हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह आहे इन्हनि सभिनी जा शेर आहिनि ऐं हिकिड़ो रूहानी आवाज़ फ़क़ीर जेॾीमहिल अकेला वेठा हुजो त हिनखे खोले वेही पढ़ंदो इंशाअल्लाह तव्हांजी मोहबत जो जज़्बो जागी पवंदो सो ही तव्हांजे लाइ ख़ुसूसी तोहफ़ो आहे ऐं मजज़ूब फ़क़ीर हिन सां वरी ॿ गॾु ॿिया किताब रखिया आहिनि ये ॿई किताब मुफ़्त में आहिनि ऐं हिन किताब जी मिठाई घणी आहे मजज़ूब किथे आहे सभिनी जा 400 ही सभई वठो पढ़ो ऐं पंहिंजे रूह खे ग़िज़ा ॾियो अल्लाह ताला जल शानो शाल अमल जी तौफ़ीक़ सभई जो सुभान अल्लाह ए मजज़ूब फ़क़ीर इंशाअल्लाह तव्हां वटि ये किताब खणी ईंदो हूअं इन हिकिड़े रूहानी किताब जी क़ीमत आहे 500 रुपया ऐं बकाया हू ॿ किताब माना 750 रुपए जा दिल बरसाई अज दीदार दिल दिल बरसाई असां फ़क़ीर सब गितईंदा हो दीदार दिल बरसाई असां सब फ़क़ीर गितईंदा हो दीदार दिल कयो निगाह करम था पांडु गिती पायूं पीता दीदार दिल बरसाई ऐ असां फ़क़ीर सब गितईंदा दीदार दिल बरसाई सब हितईंदा दीदार दिल बरसाई ओ मिठा महबूब मुर्शिद सोना असां जो सहारो मिठा महबूब मुर्शिद सोना असां जो सहारो मिठा महबूब मुर्शिद सोना असां जो सहारो इन जमायत सारी खे साह का वध साईं चारो वाटो सुभान ये त सारी खे साह का वध साईं चारो इन जमायत सार असां दीवाना मस्ताना असां दीवाना मस्ताना असां दीवाना मस्ताना घोर सभई तो थींदा हो घोर सभई तो थींदा हो दीदार दिल बरसाई फ़क़ीर सब ईंदा हो दीदार दिल बरसाई सुभान अल्लाह सब ईंदा हो दीदार दिल बरसाई वो कयो निगाह करम छा कयो निगाह करम छा पांग गिटी पायूं पीता दीदार दिल बरसाई सब चो सुभान अल्लाह हाय हाय और परे जा सब ॾिसो पांधी रागित पोता अज और परे जा सब ॾिसो पांधी रागित पोता और परे जा सब ॾिसो सुभान अल्लाह दवा झटे अल्लाह जैसा लाही कलबतों कटो नवाज़ल बिरोही चए सब सके ओ हकीम ए
फजल में जाना परादाग न दरगाह जी आबादी जा हली वया राहुल्ला इन दरगाह जे आबादी जा हली वया हुल्ला चवे हिक ॿिए खे हलो हलो मिलन था मजलिस में मान कलाल अमुल्ला हाणे साईं हज़रत करमला ओ बख्शजी वञन कुल्लो अदा अटल जहिन दरगाह ते ओरे परे जा सभई ॾिसो पांधी अरागित कोतागन ओरे परे जा सभई ॾिसो पांधी अरागित पहुताहिन है असां चऊं था जेके खुदा बेड़ा तल जा पार आहिनि असां था जेके खुदा बेड़ा तल जा पार आहिनि असां चऊं था जेके खुदा बंद वठी वो झोरू भरे बंद वठी वो झोरू भरे वापस हितां बरंदा हो दीदार दीदार जेले दिल बरदागी फकीर सबई दाहू दीदार जेले दिल बरसाई ओ जमायत सारी मुबारक थो अज जमायत सारी मुबारक थो करम वॾा रब पाक कया वा जमायत सारी मुबारक सुभान कया वा जमायत सारी मुबारक थो करम वॾा रब पाक कया वा अगर मिलो तो रहबर बसी है अगर मिलो तो रहबर बस 20,000 यार कंदब अगर मिलो तो रहबर बस 20,000 यार कंदब दुखड़ा लगेगा इतने बनल दुखड़ा लगेगा इतने बनल देहन के दसरीदार दीदार जेले दिल बरस है देहन के दसरीदार दीदार जेले दिल बरस असां फकीर सभई दाऊ दीदार जेले दिल बरस आगी फकीर सबई दाहू दीदार ले दिल बरसाई ओ मौला मुझे मुर्शिद के दिखी मेरे सिहत बिरे मौला मुझे मुर्शिद के मेरे सिहत बिरे मौला मुझे मुर्शिद के दिखी मेरे सिहत बिरे ताजन साई ऐ मिठल तागी सभई असां के बाचे दे ताजन सागी मिठल सभई असां के सागी बाचे दे ताजन साई ऐ मिठल ये असां क्या आज करे असां क्या आज करे ये असां क्या आज करे अल्लाह साईं के सरीदा दी साईं के सरीदा दीदार जेले दिल बरसाई असां फकीर सभई दाऊ दीदार जेले दिल बरसाई फकीर सबई दाहू दीदार जेले दिल बरसाई बकयो निगाहे करम लिखा पांडु गिटी पंडी ठाओ दीदार ले दिल बरसाई असां फकीर सभई दाऊ दीदार जेले दिल बरसाई है मीर जी तो के पार तया मुंहिंजो निगाहूं तो में अथम में इन जमात जी तो के पार तया मुंहिंजो निगाहूं तो में अगले के पार तया मुंहिंजो निगाहूं तो में अगले मर पानी था बयान करे ऐब मिड़ई सब में अगले मर पानी था बयान बस भई सब मुंह में बिगड़ल किस्मत बन दिया बिगड़ल किस्मत बन दिया बिगड़ल किस्मत बन दिया जब अल्लाह वर में वटरी दाऊ
दीदार ले वो दिल बरसागी ईदा ओगित दीदार ले दिल बरसागी वकलोन गागे करम ठाए पांदगी पीता हो दीदार ले दिल बरसागी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफ़िल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار صدق الله مولانا العلي العظيم। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह तबारक व तआला जा बेपाया इनाम एहसान जंहिं करीम रब असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी सआदत नसीब कई। अल्लाह तबारक व तआला असांखे इहा समझ ॾिनी, इहो फ़हम ॾिनो जो अल्लाह जे ज़िक्र वारी कुरान वारी महफ़िल में अची हाज़िर थियासीं। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम मझां जेकी आयतूं हिन फ़कीर नाचीज़ तव्हां जेकियूं तिलावत कयूं आहिनि, इन्हनि में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू इरशाद फरमायो इन्न फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्द, बेशक ज़मीन ऐं आसमान जे पैदा करण में वख्तिलाफ़िल लैल वन नहार, रात ऐं ॾींहं जे मटा सटा करण में लआया निशानियूं आहिनि, आयतूं आहिनि लिउलिल अलबाब, उन्हनि जे लाइ जेके अकुलमंद आहिनि, अकुल वारनि जे लाइ अल्लाह जूं निशानियूं आहिनि। ज़मीन जी पैदाइश, आसमान जी तख़लीक़, ज़मीन जो विछाण वांगुर विछाइजी वञण ऐं आसमान जो शामियाने वांगुर छटी वांगुर छत बणिजी वञण, ऊंदाहियुनि रातियुनि मझां ॾींहं जो उजालो थी वञण, वरी चिटे ॾींहं खे राति में मटाए छॾण, वण टिण साॻिया आहिनि, हींअर ॾिसूं पिया हर शइ, वरी राति थी वञे
त घटा टूट अंधारो छाइजी वञे, हर पासे ऊंदह थी वञे, हथ हथ खे न ॾिसी सघे। रब तो फरमाए थी ये निशानियूं आहिनि, ये आयतूं आहिनि मूं रब जूं, पर कंहिंजे लाइ जेके अकुल वारा, कंहिंजे लाइ जेके अकुल वारा सियाणा दाना उन्हनि जे लाइ अल्लाह जूं निशानियूं आहिनि। उहे सियाणा केर आहिनि, उहे दाना केर आहिनि? रब्बुल आलमीन फरमायो अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह, जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा। सियाणा केर आहिनि? जेके अल्लाह जो पंहिंजे रब खे यादि कंदा आहिनि, क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, बीठा आहिनि, वेठा आहिनि, पासन भर लेटिया पिया आहिनि, हर हाल में अल्लाह जो ज़िक्र। ये सियाणा है, ये दाना है, ये अकुल वारा है। व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्द, आसमानन ऐं ज़मीनुनि जी पैदाइश में फिक्र कंदा आहिनि, गौर कंदा आहिनि त ई ज़मीन कीअं पैदा थी, आसमान कीअं ख़ल्क़ियो वियो, ज़मीन जूं शयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गिदरे ऐं टूह जी वल गॾु बीठी आहे, हिकड़े इंच जे फासिले ते ज़मीन बि साॻी आहे, पाणी बि साॻो आहे, हवा बि साॻी आहे, फ़ज़ा बि साॻी आहे। हिकड़े इंच जे मुफ़ासिले ते हेॾो टूह जी वल आहे, होॾो गिदरे जी वल आहे। फल बि हिकु जहिड़ो, बज़ाहिर ॿिन्ही जी सूरत शबीह बि हिकु जहिड़ी। टूह खे कटे ज़रो वात में विझ त वात खारो थी वञे, पर गिदरे खे वात में विझ त वात मिठो। टूह में कड़ाण कंहिं पैदा कई ऐं गिदरे में मिठाण कंहिं पैदा कई। कॾहिं गौर कयो अथव? कॾहिं हिन ॻाल्हि में फ़िक्र कयो अथव? हेॾो वॾो सिज आहे, इहो कीअं थो हले पियो पंहिंजे रस्ते ते। शाम जो असां ॾिठोसीं ओलह ॾों लही वियो, वरी साॻो सिज सुबुह जो वरी हिन ओभर ॾों बीठो। केर थो लाहे, केर थो हलाए? उन जा मुक़रर रस्ता आहिनि, मदार आहिनि, चंड जा, सिज जा अल्लाह तबारक व तआला बुर्ज मुक़रर कया आहिनि। वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। अञा हाँ न ठारियो, हाँ कुरान वणे थो न। वशम्स तजरी ऐं सिज हले थो, हलण जे लाइ गाॾी पाण न हलंदी आहे, हलाइण वारो हलाईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो ॿेड़ी पाण न हलंदी आहे, पर को हलाइण वारो सिर संभालींदो आहे। वंजो हणंदो आहे तॾहिं ॿेड़ी हलंदी आहे। गाॾी जे अंदरि पेट्रोल बि हुजे, पर जेसीं ताईं हलाइण वारो न हूंदो, हिकु इंच न हली सघंदी। वशम्स तजरी सिज हले थो लिमुस्तक़र्रिन लहा, पंहिंजे मुस्तक़र ॾे, पंहिंजे मुक़रर मदार ॾे, पंहिंजे मुक़रर ठिकाणे ॾे सिज हली रहियो आहे। केर थो हलाए? ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। या गालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे। अल्लाह जो पावर आहे, अल्लाह जी कुव्वत आहे, जेको रब हिनखे हलाए। कॾहिं गौर कयो अथव हिन ते? जी
वयतफक्करून फी खल्क़ि समावाति वल अर्द, ज़मीन आसमान जे तख़लीक़ में फ़िक्र कंदा आहिनि उहे जेके दाना आहिनि, जेके सियाणा आहिनि। पोइ चवंदा आहिनि रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला, हे असांजा पालणहार, हे असांजा रब, हे सभु शयूं तूं अजायूं न पैदा कयूं। इहो सोचण, इहो गौर ऐं फिक्र करण ज़मीन जी तख़लीक़ में, आसमान जे पैदाइश में, सिज चंड जे उभरण ऐं लहण में, रातियुनि ऐं ॾींहंनि जे बदिलजण में गौर ऐं फिक्र उहे कंदा आहिनि जेके अकुल वारा। केर ॻाल्हायो? जेके अकुल वारा। अकुल ॾातर जी दात आहे, अकुल रब जी सौगात आहे, अकुल अल्लाह जो इनाम आहे, अकुल मालिक करीम जी बेबहा नेमत आहे। जेकॾहिं अकुल विका में पैसनि ते सॼी दुनिया उन जो मुल्ह कजे त बि अकुल महांगो हुजे। हिकिड़ो ज़रड़ो अकुल जो मिली वञे न, वॾी रब जी नेमत आहे। अव्वल मा ख़लक़ल्लाहुल अक़ल, सभ खां अव्वल अल्लाह ताला जेका शइ पैदा कई हुई सो अकुल। सभ खां अव्वल छा पैदा कई? ॻाल्हायो। सभ खां अव्वल जी तख़लीक़ अव्वल छा हुई? अकुल। रब्बुल आलमीन जल्ल शानु सभ खां पहिरीं अकुल खे पैदा कयो। ऐं आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इमाम तबरानी मजम कबीर में रिवायत आती है, हजरत अबू उमामा रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत तो फरमाए, लम्मा खलक़ल्लाहुल अक़ल क़ाल लहू अक़बिल, जॾहिं अल्लाह ताला अकुल खे पैदा कयो त रब सॼुस हेॾे आ साम्हूं। अकुल खे रब सॼो त साम्हूं आहे। फ़अक़बल, अल्लाह जे साम्हूं अची। सुम्म क़ाल लहू अदबिर, रब फरमाए हाणे पुठी ॾे, तो वरी पुठी ॾिनई। क़ाल व इज़्ज़ती मा ख़लक़्तु ख़ल्क़न अअजब इलैया मिनक, मूंखे कसम आहे मूं रब जी इज़्ज़त जो त तो जहिड़ी भली वणंदड़ प्यारी शइ मूं रब बि ख़ल्क़ी नाहे। वा ॻाल्हि सम्झो, रब कसम कयो व इज़्ज़ती, मूं रब खे मुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे। मा ख़लक़्तु ख़ल्क़न अअजब इलैया मिनक, मुंहिंजी मख़लूक में जेका मूं ख़ल्क़ पैदा कई आहे उन में मूंखे वणंदड़, मूंखे प्यारी, मूं वटि सुहिणी, मूं वटि पसंदीदा अहिड़ी ॿी का बि मख़लूक नाहे जहिड़ी अकुल तूं मूं वटि प्यारो। बिक ओती हाणे तो साईं मां सभु कुझु ॾींदुसि। व बिक सवाब, ऐं सवाब बि तो साईं, सवाब तो साईं। व अलैकल इक़ाब, अज़ाब पुछाणो क़यामत जो हिसाब किताब बि तो साईं। पुठी ॾिनई। रब फरमायोसि साम्हूं आ त साम्हूं अची वियो। माना फर्मा बरदारी अकुल में, चए बरदारी अकुल में, सोच फिक्र अकुल में, सुञाण शुनाख्त अकुल में, पंहिंजे मालिक जी सुञाण अकुल में, पंहिंजे मालिक जी फर्मा बरदारी अकुल में। इन जे करे पूरो दीन जेको आहे, इस्लाम जेको आहे, उहो अकुल वारनि।
ॻाल्हि सम्झो था? अल्लाह जा अहकाम, रब जा कानून, निमाज़ अकुल वारे जे लाइ, रोज़ो अकुल वारे जे लाइ, हज अकुल वारे जे लाइ, ज़कात अकुल वारे ते, खैरात अकुल वारे ते। अकल न होए तो मुझा ही मुझा। काबिल तवज्जो, अकल न होए मुझा ही मुझा। अकुल न हुजे को गोड़ लाई वेठो हुजे जे विच जलसे में केर चवंदा चरियो मयार ई कान्हे। भली मोरे जे चौंक ते कपड़ा लाहियूं बीठो हुजे केर चवंदा चरियो मयार आहे अकुल ते, पुछाणो आहे अकुल ते, जेकी कुछ हिसाब आ किताब आ अकुल ते, ऐं शरीयत जा कानून सब अकुल ते। फिके जा सब किताब पढ़ी ॾिसो न, जंहिं बि शरीयत जे मसइले जी ॻाल्हि थींदी, जंहिं बि शरीयत जे हुक्म जी ॻाल्हि थींदी, त उन में फुक़हा शर्त लॻायो आहे त ही इस्लाम जो हुक्म आहे आकिल जे लाइ, बालिग़ जे लाइ। आकिल बालिग़, आकिल न आहे त उन ते शरीयत जा हुक्म ई लागू आहे। ॻाल्हि सम्झो था न? ऐं कुरान मजीद सूरत फातिहा खां वठी वन्नास ताईं कुरान मजीद जूं 6666 आयत, सभिनी में अल्लाह जो खिताब अकुल वारनि, कुरान जा मुखातिब अकुल वारा। अल्लाह तबारक व तआला आसमान तां जेकी भी किताब मोकिलिया से अकुल वारनि, जेके भी नबी मोकिलिया से अकुल वारनि, जेके भी पैगंबर आया अकुल वारनि, वली आया, सिद्दीक आया, शहीद आया अकुल वारनि। तौरात नथो, ज़बूर नथो, इंजील नथो, कुरान नथो, हज़रत आदम आयो, हज़रत ईसा आयो, हज़रत नूह आयो, हज़रत दाऊद आयो, हज़रत मूसा आयो, हज़रत सुलेमान आयो, हज़रत यूसुफ आयो, मुझो मिठो मोहम्मद करीम। सब नबी अकुल वारनि केने आया, अकुल वारनि। कुरान मजीद के तव्हां पढ़ंदा वेंदो न त तव्हांखे हर जाइ ते अल्लाह ताला जो खिताब अकुल वारनि सां मिलंदो। जी मसलन रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो अलिफ लाम रा तिल्का आयातुल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम तअक़िलून। असां इन कुरान के अरबी बोली में नाज़िल कयो आहे छाजे लाइ? लअल्लकुम तअक़िलून, जीअं तव्हां समझो। कुरान तव्हांजी बोली में अरब वारो, हिजाज वारो, तव्हांजी बोली में तव्हांजे नबी मोकिलियो, तव्हांजे कुरान लाथुम, तव्हांजी बोली में हिन जे लाइ त तव्हां समझो, तव्हां अकुल वारा बणिजो। हामीम वल किताबिल मुबीन इन्ना जअलनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम तअक़िलून। अकुल वारनि ॿी जाइ ते रब फरमाए व युरीकुम आयाती लअल्लकुम तअक़िलून। रब तव्हां खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो, हिन जे लाइ त तव्हां समझो, अकुल वारा थियो। वमल हयातुद दुनिया इल्ला लइबुन व लहवुन वलद्दारुल आखिरतु खैरुल लिल्लज़ीन यत्तकून अफला तअक़िलून। सुभान अल्लाह। अञा ॿुधो, रब तो फरमाए वला तक़रबुल फवाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन वला तक़तुलुन नफ्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़ ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम
ताकिलून बुरियुनि शयुनि जे गंदायुनि जे फाहिश कमनि जे वेझो न वञो जेके ज़ाहिर या गुझा पथराहिनि या लिकल बुरा कम न कयो कंहिं बि जान खे कंहिं बि नफ़्स खे क़त्ल न कयो जेका रब तव्हांखे मनो कयो आहे जंहिंखे रब रतो हारण हराम करार ॾिनो आहे उहो तव्हां खूने नाहक न कयो इहे रब वसीयतूं कयूं आहिनि उन्हनि खे जेके अकुल वारा आहिनि गुनाहन का उहे बचंदा जेके अकुल वारा खून रेज़ी का उहे बचंदा जेके अकुल वारा शरीयत जी ताबेदारी उहे कंदा जेके अकुल वारा रब जे क़ुरान ते अमल उहे कंदा जेके अकुल वारा चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि वकालू लो कुन्ना नस्माओ और नाकिलो मा कुन्ना फी अस्हाब सईर जॾहिं जहन्नमी जहन्नम में वञी पहुचंदा दोज़खी दोज़ख जी बाहि में जलंदा उन्हनि खां पुछो वेंदो तव्हां वटि को पैगाम पहुचाइण वारो को अल्लाह जो नबी को वली को कासिद रब जो कोन पहुतो चवंदा हा आया हा असांखे हुकुम रब जा मिलिया हा अल्लाह जा पैगाम असां ताईं पहुता हुया लो कुन्ना नस्माओ हाओ जे असां ॿुधूं हा औ नाक़िलो हाओ जे असां उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झूं हा अकुल खे इस्तेमाल कयूं हा जेकॾहिं असां अकुल वारी ॻाल्हि मञूं हा त मा कुन्ना फी अस्हाब सईर असां जहन्नम वारनि मंझां बणिजऊं ई कोन पर असां दुनिया में अकुल वारी ॻाल्हि न मञीसीं तॾहिं अचे जहन्नम जे खूरे में सड़ियायूं बाहि जहन्नम जी में पियायूं सबबु इहो आहे जो असां अकुल वारी ॻाल्हि मञी कोन जानी वाणी अकुल वारी ॻाल्हि खे छॾे जे ते उन जी जाइ पर जेको अकुल वारी ॻाल्हि खे सम्झी सोचे पंहिंजे रब खे सुञाणे पंहिंजे रब जे हुक्मनि जी फर्मा बरदारी करे उन जी जाइ चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह हाणे सवाल आहे अकुल आहे छा अकुल आहे कहिड़ी शइ तव्हां ॾिठो आहे अकुल जी जी ॾिठो आहे बस ॾिठो आहे न हीअ अकुल आहे जेको तव्हांखे वठी आयो हीअ अकुल आहे तव्हांखे वठी आयो आहे कमकार बि हूंदा ऐं हर महीने ॿियो आचर थींदो आहे अॼु वरी टियों आचर ये कोन चयो त हाणे टियों आचर ॿिए आचर ते वेंदासीं हाणे टे ते छो वञूं न तव्हां सोचो त साईं जो पैगाम मिलियो आहे त साईं देर सां था अचनि भला ॿियो न त टियों तव्हां सम्झो त इहा ॻाल्हि असांजे फ़ाइदे वारी आहे वेंदासीं चार ॻाल्हियूं सिखंदासीं शरीयत सुन्नत जी ॻाल्हि ॿुधंदासीं इहो अकुल ई आहे जेको तव्हांखे वठी आयो आहे ॻाल्हि सम्झो था न अकुल तव्हांखे सलाह ॾिनी त असां पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफा जो हुकुम मिलियो आहे नमाज़ पढ़णी आहे तव्हां नमाज़ शुरू करे ॾिनी इहो अकुल आहे तव्हांखे पैगाम मदीने वारे साईं जो मिलियो त ॾाढ़ी रखो माण्हू बि खिलिया पे पर तव्हां चओ त न हबीबन जो हुकुम दुनिया खिले खिलण ॾे पर अकुल जी ॻाल्हि इहा आहे त ॾाढ़ी रख बि छो त मुस्तफा जो हुकुम पटकोट इहो तोसां अकुल यावरी कई अकुल तोखे ख़ैर खाई जी सलाह ॾिनी भला जंहिंखे अकुल न हुजे न चरियो हिते मां 30 पारा क़ुरान पढ़ी चवंदा हुआसीं पटको बद साई चादर पाए पाईंदो
अकुल वारो मञंदो बेअकुल माण्हू ॻाल्हि सम्झंदो अमल कंदो इहो अकुल आहे जेको तोखे नेकी जे चङाई जे रस्ते ते वठी अकुल गैर मरई शइ आहे जेका ज़ाहिर में ॾिसण में न ईंदी आहे ऐं उन जो ठिकाणो उन जी जाइ माण्हू जो दिमाग़ आहे माण्हू जो दिमाग़ में अकुल रहंदो आहे ऐं उन जा रस्ता आहिनि पंज अकुल जा रस्ता घणा आहिनि ॾिसण ॿुधण सिंघण चखण छुहण ये अकुल जा पंज रस्ता आहिनि जेके हवा से खमसा छा ज़रबो आहे हवा से खमसा पंज खवास आहिनि पंज हवास आहिनि जंहिंजे ज़रिए हाणे ॾिसो न तव्हांखे कन आहिनि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था मुंहिंजो लफ़्ज़ तव्हां ताईं पहुतो मिसाल मूं चयो हाफ़िज़ उथी बी हिन ॿुधो ई मुंहिंजा लफ़्ज़ हिन जे कन में पहुता ऐं इहे जेॾीमहिल लफ़्ज़ अंदरि कननि में पहुता न त अंदरि इहो आवाज़ जेॾीमहिल वियो हाणे अकुल कमु शुरू कयो हाफ़िज़ उथी बीह हिन जे अकुल कमु कयो त चवण वारे मूंखे उथण जो हुकुम ॾिनो उथी बीह रहियो इहो अकुल आहे जंहिं हिन खे उथारी बीह हाफ़िज़ वेही रह हिकिड़ो मोगो हुजे चवांसि उथी बीह त वेठो खिलंदो चरियो हुजे चवांसि वेही रहो त उथी बीह मां चवांसि हिकिड़ी ओ पंहिंजो छेड़ा पई माई मुछा करे त भाव अचे लॻियुसि अदी अस्सलाम अलैकुम अबा छेड़ा थी मुछा कयां अदी सलाम तो कहें तो कोरिया ॾाढा मेड़े वठंदसि हाणे हुनजे कन कमु नथा कनि हिकिड़ो रस्तो कननि जो बंदि आहे ॿोड़ी आहे ॿुधे नथी त उहो हुन ताईं पैगाम पंहिंजे भाउ जो हुन सलाम कयो सलाम जे जवाब ॾियण जे बजाए हुन ॻाल्हि हिकिड़ी कई हुन वरी ॿी कई जवाब ॿियो ॾिनो माना हुन ताईं उहो कननि जे ॿुधण वारो रस्तो न हुयो जो हुन जे अकुल कमु न कयो ॻाल्हि सम्झो था त पहिरियों रस्तो अकुल जो अथव ॿुधंदो आहे पोइ अकुल उन ते गौर कंदो आहे ऐं यकदमि तड़े खड़े फ़ैसिलो कंदो आहे ऐं ॿियो वरी अकुल जो रस्तो आहे ॾिसण अखि ॾिसे थी तव्हां ॾिसो था पिया कंहिंखे था ॾिसो तव्हां जंहिंखे ॾिसो था उनखे सुञाणे थो अकुल सुञाणे थो हाणे तव्हां ॿिन्ही खे ॾिसो था अखियूं तव्हांजूं ॿिन्ही खे ॾिसनि थियूं पर तव्हांजो अकुल हाणे कमु थो करे त हीउ जेको बीठल आहे सो मौलवी अमीर बख़्श फुलनि वारो आहे जेको कुर्सी ते वेठो आहे सो करमुला इहो फ़ैसिलो कंहिं अखि ॾिठो ॿिन्ही खे ॾिठो हाणे अकुल फ़ैसिलो कयो त हीउ दिलबर साईं आहे हीउ मौलवी अमीर इहो फ़ैसिलो कंहिं कयो जेकॾहिं अकुल न हुजे त न हिन जी सुञाण न हुन जी सुञाण ॻाल्हि सम्झो था इहो अकुल जो ॿियो रस्तो आहे ऐं अकुल जो टियों रस्तो आहे कहिड़ो नक जेॾीमहिल सिंघंदो हाणे ख़बर पवंदी त खुशबू आई या बदबू आई खुशबू आई या बदबू आई या जेॾीमहिल हवा जो झूठो लॻंदो हवा लॻंदी त ओॾीमहिल तव्हांजो अकुल कमु करणु शुरू कंदो ओॾीमहिल तव्हांजो अकुल कमु करणु शुरू कंदो त हाणे जेका इहा हवा घुली आहे इन हवा में खुशबू आई आहे या बदबू आई आहे इहो फ़र्क़ु केरु कंदो इहो फ़ैसिलो केरु कंदो पर इन जो रस्तो कहिड़ो हुयो सिंघण जे ज़रिए
मिसाल जी गाल मां ही अतुरा मूं आए मदीने जो जंहिंखे लगे पोती खुशबू आई तव्हां ताईं का सुगंध पहुती हिकड़ी वणंदड़ खुशबू तव्हांजे दिमाग़ ताईं पहुती हाणे अकुल फैसलो थो करे त यार ॾाढी भली खुशी अतुर मदीने जो हथ दिलबर साईं जो वरी साईं मुंहिंजा जो भली मजलिस में जो सुरहान आई अकुल फैसलो कयो वाह जो भली खुशी हां ॻाल्हि सम्झो था हाणे इहो फैसलो करण वारो खुदा कंदो सदाई सुरह हूंदो ॻाल्हि सम्झो था इहो अकुल जो रस्तो आहे सिंघण उन खां पोइ अकुल जो रस्तो आहे चखण कंहिं शइ खे चखंदो चहरिया कड़िया मिठिया वणंदड़ा चखण खां पोइ वरी अकुल कम कंदो आहे इहा शइ कहिड़े क़िस्म जी आहे ऐं पंजो रस्तो अकुल जो आहे छुहण हथ लाइबो छुइबो ख़बर पवंदी त शइ नरम आहे सख़्त आहे अजरक खे हथ लायो अकुल चए थो कपिड़ो वरी जेकर रेशमी हुजे हीअं हथ लायो भली अखियूं ॿूटियल हुजनि कन बि न ॿुधनि भली अखियूं बि न ॾिसनि कन बि न ॿुधनि ज़बान न चखे पर हथ लाइण सां सुभान अल्लाह रेशमी अंधे माण्हू खे अखि कोन्हे बोड़े खे कन कोन्हे पर उनखे छुहण वारो हवास आहे हथ लाईंदो अंधो माण्हू हथ लाए ही टेबल समझो था ये पंज रस्ता आहिनि छाजा अकुल ये पंज हवास है इन्हे जे ज़रिए अंदर इल्म पहुचंदो आहे पोइ उन जो फैसलो कंदो आहे केर फैसलो कंदो आहे अकुल फैसलो कंदो तव्हां ॻाल्हि सम्झी वियो बी हदीस ॿुधायांव जेका हज़रत अबू हुरैरा रिवायत कई आहे इमाम तबरानी मुअज्जम कबीर में रिवायत आहे जिल्द 19 सुफ़ो 181 मदीने वाले साईं फरमायो लम्मा खलक़ल्लाहु अज़्ज़ व जल्ल अल अक़ल जॾहिं अल्लाह ताला अकुल खे ख़लक़ियो छा खे ख़लक़ियो अकुल खे पैदा कई सुम्म क़ाल लहू कुम अल्लाह चयो उथी बीह फकाम उथी बीठो केर उथी बीठो अकुल सुम्म क़ाल लहू अदबिर रब फरमाए त पुठी ॾे वञ त पुठी ॾे हलण लॻो फअदबर पुठी ॾे वियो सुम्म क़ाल लहू उद रब फरमाए त वेही रह फक़अद वेही रह फकाल व इज्जती मा खलक़तु खैरम मिनका मुखे मुझी इज्जत जो कसमात तो जहिड़ी भली शइ मूं का ॿी ठाही कान्हे बाबा जो की तकरीर तव्हांखे रुॻो ॿुधणी न आहे पर सम्झणी आहे हीअं ते लिखणी आहे पंहिंजे दिल ते लिखणी आहे भला न त हे मूवी मोहम्मद खान भरे थो वियो मीर साहब भरे थो मारफाणी सो इहे तव्हां इनखे वरी वरी बार बार ॿुधजो त जीअं ॻाल्हि तव्हांखे ज़हन में ॻाल्हि सम्झो था पोइ रब्बुल आलमीन फरमात मुखे मुंहिंजी इज्जत जो कसम आहे त तो जहिड़ी भली शइ मूं का ॿी ख़लक़ी न आहे वला अकरम मिनका ऐं तो जहिड़ी शान वारी मान वारी इज्जत वारी शइ मूं ॿी ख़लक़ी न आहे वला अफदल मिनका ऐं तो जहिड़ी भली फज़ीलत वारी ॿी शइ मूं ठाही न आहे वला अहसन मिनका ऐं तो जहिड़ी सुहिणी शइ ॿी मां को ठाही न आहे अब गाल तो समझो ना मदीने वाले साईं जा लफ्ज़ ॿुधो न भली इज्जत वारी फज़ीलत वारी सुहिणी शइ सभिनी शयुनि खां छा आहे अकुल
बिक आफिस रब फरमाए त हाणे तुंहिंजे ज़रिए मुंहिंजी गिरफ़्त थींदी वठंदुसि उन खे जंहिंमें तोखे रखाईंदुसि उन खे वठंदुसि जंहिंमें तूं हूंदो छो त तोखे चयमि हल त हले वेह त वेठे उथ त उथे सभु ॻाल्हि सम्झींदो तोमें फ़हम आहे तोमें शूर आहे तोमें सम्झ सियाणप आहे तंहिंजे करे हाणे मुंहिंजो हिसाब तोसां रब छा फरमायो ते अकुल मुंहिंजो हिसाब मुंहिंजो हिसाब किताब तोसां ॻाल्हि सम्झो था ऐं तुंहिंजे ज़रिए ॾींदुसि जेके अताऊं पंहिंजो अताऊं कंदुसि रब जूं अताऊं उनखे मिलंदियूं जेको जंहिंमें अकुल हूंदो वापार अकुल कंदो आहे न चरियो माण्हू वापार कंदो निमाज़ अकुल वारो पढ़ंदो रोज़ो अकुल वारो रखंदो तिजारत सनत ज़राअत कारोबार मेहनत मज़दूरी दुनिया जा जेकी बि धंधा आहिनि केरु कंदो ऐं रिज़्क़ रोज़ी इज़त दीन शान मान दर्जो मकाम जेकी कुझु मिले थो अकुल वारे अब ॻाल्हि ॿुधो बिक आरिफ तुंहिंजे ज़रिए मुंहिंजी सुञाण थींदी अल्लाह खे बि अकुल सुञाणंदो मदीने वारे साईं खे बि अकुल सुञाणंदो ये मुझे नबी मुझे सोने नबी जी सुन्नत आ शरीयत आ दीन आ मुस्तफा जो फरमान आ केर सुञाणंदो अकुल व बिक उआकिब ए अकुल तुंहिंजे ज़रिए मुंहिंजी पकड़ थींदी बिक सवाब व अलैकल इकाब तुंहिंजे ज़रिए सवाब आ तुंहिंजे मथां पकड़ ॻाल्हि सम्झो था हाणे सारो मामलो वञी थियो अकुल जे मथां अकुल रब इन जे लाइ ॾिनो आहे त असां हर ॻाल्हि खे सोचूं सम्झूं हर ॻाल्हि ते गौर ऐं फिकिर कयूं जेकॾहिं अल्लाह अकुल ॾिनो ऐं उन अकुल जे ॻाल्हि खे जेको न मञे उन जो ठिकाणो जहन्नम जी बाहि ऐं इंसान में अकुल ईंदो कॾहिं आहे जॾहिं इंसान मां जे पेटूं ॼमंदो आहे त उन में अकुल न हूंदो आहे ॿारड़ो चवंदा वीचारो ॿार आहे बेअकुल आहे बेसमझा चवंदा आहिनि ॿार आहे बेसमझा बेअकुल आहे ॿारड़े में अकुल न हूंदो जेॾी महिल 7 सालनि जो थींदो आहे न उमिरि 7 साल थींदी आहे त उन में शूर पैदा थींदो उन में सोच पैदा थींदी आहे 7 सालनि जे उमिरि में सोच पैदा थींदी ऐं जॾहिं 10 सालनि जो थींदो आहे हाणे उन में अकुल जो पायो पवंदो इन में अकुल ईंदो आहे इन जे करे 7 सालनि जे ॿार खे निमाज़ पढ़ण जो चवणो आहे पुट निमाज़ पढ़ छो त उन में शूर अची वियो आहे उन खे तव्हां चओ त बच्चा अल्लाह जो फर्ज़ अदा कर तूं रब जो ख़ल्क़ कयल आहीं रब जो पैदा कयल आहीं रब जो हुकुम आहे निमाज़ पढ़णी आहे 7 सालनि जे ॿार खे ज़बान सां सम्झायो उन में शूर अची वियो 10 सालनि जो थी वञे हाणे नथो पढ़े त उनखे हल्की सफ़ भणो ये न त डंडो खणी चेल भञी वियो सम्झो था हल्की सफ़ा थुपी 10 सालनि ताईं ऐं पोइ 10 सालनि खां पोइ अकुल में इज़ाफ़ो ईंदो वाधारो ईंदो तव्हांजो जॾहिं 40 साल उमिरि थींदी त अकुल कामिल थींदी कॾहिं कामिल थींदो आहे 40 साल 40 साल ते सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त अकुल उमिरि थींदी 40 त मिलंदसि अकुल जी थाली ऐं उमिरि थींदी 60 त खणंदो हथ में लठ उमिरि थींदी 70 त पवंदसि अकुल में कतर सम्झो था उमिरि थींदी 80 त मत थींदी खसी उमिरि थींदी 90 त जहिड़ो कांग पियो लहे उमिरि थींदी 100 न सजण खे आसरो न दुश्मन खे भाउ सजण खे आसरो न हूंदो त कोई वेठो आहे
करे ॾींदो न वरी दुश्मन खे भउ थींदो त कोई वेठो आहे को बंदूक खणी मारे न विझे दुश्मन चोरी करे वञे 100 साल वारो वीचारो ॻाल्हि सम्झो था 40 साल ते अकुल कामिल थींदो आहे ऐं उन खां पोइ वरी अकुल वधंदो नाहे इल्ला बितजारुब 40 सालनि खां पोइ माण्हू जो तजुर्बो थींदो आहे तजुर्बो धिका खाईंदो थाबा खाईंदो माण्हुनि जा ॾुख ॾिसंदो ज़माने जा लाहा चाढ़ा ॾिसंदो सर्दियूं गर्मियूं ॾिसंदो हाणे उनखे अकुल ऐं सम्झ ईंदी उन में तजुर्बे जे ज़रिए उन जी सम्झ वधंदी अकुल न वधंदो आहे पर उन जो तजुर्बे जे करे उन जो इदराक उन जो शऊर तजुर्बे जे करे उन में इज़ाफ़ो ॻाल्हि सम्झो था जेको माण्हू वॾी उमिरि वारो आहे त उन जो ओतिरो तजुर्बो घणो उन जे तजुर्बे खां फ़ाइदो वठणु खपे मिसाल साईं 62 साल वो शरई उम्र में बाक़ी 1 साल साईं जन उम्र 63 साल हुई अल्लाह तो के सेहत सां वॾी उम्र ॾींदो पर तैयारी करे वे समझो था 40 सालनि खां पोइ मथे मौलवी साहब जो तजुर्बो आहे मूंखे खपे त मां मूंखो वॾो आहे 4 सिज मूंखो वॾो आहे त हिन जे तजुर्बे मां फ़ाइदो वठां सलाह मशवरो वॾड़नि सां कयो इहे न त 100 सालनि वारे सां वञी कयो ॻाल्हि सम्झो था न प्रिय प्यारा जॾहिं तव्हांखे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे इहो अल्लाह जो तव्हांजे मथां वॾो इनाम रब जो तव्हांजे मथां वॾो इनाम वॾो फज़ल वॾी महिरबानी हाणे तव्हांखे सोचणो आहे त मूंखे छा करणो आहे छा न करणो आहे गौर ऐं फिक्र करणो आहे तव्हांखे अकुल खे इस्तेमाल करणो आहे मुझे ध्यान कजो मां ॾाढे अफ़सोस सां थो चवां असांखे अकुल त रब घणो ई ॾिनो आहे पर अकुल खे इस्तेमाल कोन था कयूं सोचूं नथा समझूं नथा गौर फिक्र नथा कयूं हिकिड़ो असां में अंधी तकलीद आहे अंधी तकलीद थोरो गौर सां ॿुधो हे सुठो पियो आहे इएं सम्झंदे तूं मुंहिंजी ॻाल्हि अंधी तकलीद आहे वॾड़ा असांजा ईअं करे विया बसि असांखे ईअं करणो वॾड़ा ईअं करे विया बसि असांखे ईअं करणो अरे बा वॾड़ा त करे विया पर ॾिस त सही अल्लाह तोखे सम्झ ॾिनी आहे हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां हिकिड़ो माण्हू कंहिं वटि महिमान थी वियो मानी बि ॾिनो सही वर्रो हुजे काठ जो वर्रो सम्झो था न उहो बि पासे में रखी मेहमान सोचे मानी त मानी हे वर्रो काठ जो एॾो थंब अचे रखियो त नहीं पुछा की वरी ॿियो वेलो थियो त वरी मानी बि खणी आ वरी उहो वर्रो बि खणी आ वरी थां खणी आ त वर्रो बि खणी आ वरी टियों वेलो थियो त मानी सां गॾु वरो बि खणी सोची ॻाल्हि छा पुछा की बाबा ई ॻाल्हि छा आहे वरो वेलो काठ थोलो खणी अची था रखो जे असांजे वॾड़नि जी रस्म असांजे वॾड़नि जी रस्म आहे सो असां पंहिंजे इन वॾनि जी रीत ते क़ाइम आहियूं इहो रखंदासीं अलाए छा जे करे रखंदा असांखे बि इहो रखणो आहे छो त वॾनि जी पर आहे ॻाल्हि सम्झो था न हाणे मां कम जूं ॻाल्हियूं शुरू थो कयां थोरो मुंहिंजो ध्यानु कजो उहो माण्हू जे सियाणो सोचियो त मां इन ॻाल्हि खे ॾिसां त इहो रखनि छो था वञी वॾड़ा पोढ़ा उन्हनि जा पुछा कई बाबा हे वरो छाजे लाइ था रखो हे बुंड मानी सां चए हे पोयां खरिया आहिनि असांजा वॾड़ा रखंदा सोटी वॾड़ा असांजा सोटी रखंदा हिननि पोयनि चई हे वरा ऐं थूड़ियूं ऐं थंब रखिया आहिनि छोरा जे खरिया आहिनि असांजा वॾड़ा सोटी रखंदा सोटी छो रखंदा जी असांखे बि ख़बर कोन्हे वरी के वञी पोढ़ा पुराणा ओ के 100 सालनि जहिड़ा अहिड़ा वञी पुछी बाबा हे सोटी छो रखंदा वॾड़ा
ये बाबा सोटी न असांजा वॾा रखंदा हीअं हथ जेॾी काठी हे पोयनि वरी सोटी वरी हाणे हिननि वरी थंब रखण शुरू कया आख़िर वञी खोजना कंदे 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 ख़बर पई त मानीअ सां गॾु ॾंदनि खोटण जी काठड़ी रखंदा समझो था हाणे किथे रही काठी ऐं किथे रहियो वञी गुंड इहा आहे अंधी तकलीफ़ अदा वॾड़ा असांजा करे असां बि इहो कंदासीं अरे बा वॾड़ा त करे विया पर सोच त सही त इहो आहे छा मिसाल हाणे असां वटि रस्म आहे मथा टकराइण जी शादी वारी रात छा चवंदा आहिनि लाऊं लाऊं टणऊं 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 टिकण वॼी वञे अरे वाह हे छाए वॾड़ा कंदा असां वॾड़नि जी रस्म ओ सदोरा अल्लाह तोखे अकुल त ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे तूं सोच त सही इहो आहे छा हे मथा टकराइण नालो ई ख़तरनाक आहे शुरूआती टकरनि में तो सॼी उमिरि वीचारा साल मुड़िस आहिनि टकरनि समझो था न हाणे असां में हज़ारे रीतियूं ऐं रस्मूं अहिड़ियूं आहिनि जेके जंहिंजो दीन सां सुन्नत सां शरीयत सां ताल्लुक ई न आहे मिसाल छठी था मल्हाइनि अदा ॿार ॾोजा उहा छठी था कनि ऐं छठी वाणियुनि जी रस्म हिंदुनि जी रस्म हिंदू छठी कंदा हाणे मुस्लमान छठी था कनि हिकिड़े क़ौम वारा माण्हू थी विया ईअं बेअकुल जो उनजो ज़मीर ई मरी वियो सोच फिक्र ई ख़तम थी वई बादशाह जेको हो उन चयो हिननि जी कुझु सोच जाॻायां हिननि जो अकुल कुझु सुजाग कयां हिकिड़ी काठी रखे नहर जे मथां उन्हनि खे चयईं त हिन काठीअ तो सुबुह जो सवेल सभु उथो हीअं वञो वरी मोटो सभिनी खे इन काठीअ तो हलणो आहे वञणो आहे वरी मोटणो आहे वञणो आहे टे भेरा सुबुह जो सभु उथनि बादशाह जो हुकुम आहे सही इहे विया वरी मोटिया वरी टे भेरा ईअं हलनि पिया पर केरु ईअं पुछे न पियो त बादशाह सलामत हे जेको असांखे हलाईं थो इहो छाजे लाइ सबबु कहिड़ो आहे केरु न पुछो ॻाल्हि सम्झो था बादशाह ॾिठो अञा हिननि खे सम्झ नथी अचे हाणे वरी नौकर उते परियूं बीहारी जेको बि लंघे हुनखे हिकिड़ो जूतो हणंदो मन पुछनि हे जूता असांखे हणो छो हे खल्ला लॻनि था छाजे करे जूतनि वारो बीहारे जेको लंघे उनखे जूतो पियो हणे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं चुपड़ी कयूं इहे जूता खाइनि पिया पुछे केरु न त हे जूता छो था हणो हे नर छो था टकायो सबबु कहिड़ो आहे ॻाल्हि छा आहे हे पादर हणण जो मक़सदु कहिड़ो आहे 3-4 ॾींहं ईअं गुज़री विया बादशाह सभिनी खे घुराए सॼे शहर वारनि खे घुराए चए तव्हां नहर टपो था वरी मोटो था जूता बि खाओ था ख़बर अथव हिकिड़े माण्हू चयो साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे कहिड़ो इहो हिकिड़ो जूतनि हणण वारो माण्हू घणा इंतज़ार करण थो पवे 2-3 ॼणा ॿिया बि जूतनि वारा बीहा समझो था ॻाल्हि खे अकुल रब ॾिनो आहे पुछे हाणे इहो सभिनी में सियाणो इहो जे चयो त देर न थिए पादर लॻंदा वञनि जान असांजी क़ौम जो हाल इहो थियो मां नंढड़ो हेतिरो आहियां अखि खुली आयो जीए भुटो नंढा हाणे इलेक्शन अचे थी न ॾिसजे त अहमक कीअं था नचनि ॼञ पराई अहमक नचे पराए काज में 2 लड्डू मिलंदा न पोइ इहे शोर थींदा जीए भुटो
अरे तहां ॾिसो त सही ने भुट्टे जे हुकूमत असांखे ॾिनो छा ज़रदारी पाण अरबपति बणजी वियो मिस्कीन उहे साॻा सूरन में सीएनजी जे ॾिस कतार लॻी पई आहे केरु पुछे कोन थो भाई सीएनजी गैस असांजे मुल्क जी पैदा असां वटि थिए हे कतारूं माण्हू बीठा आहिनि हे छाजे करे वॾी सीएनजी बंदा बिजली बंदा गैस कोन्हे का बुख थी वई माण्हू था मरन पिया ख़ुदकुशियूं थियूं कनि थियनि दादू में चौक ते ॿार खयूं बीठो आहे हे ॿार वठो पैसनि ते ॿार पंहिंजा बच्चा थो विकिणा मूंखे पैसा ॾियो पर बेग़ैरत अमीरी क़ौम उन्हनि खे सोच नथी अचे सम्झ नथा त असांखे ही ज़िल्लत छो आई आहे ही हुकुमरान पैसा रोड़े पंहिंजूं बैंकूं ठाहियूं बंगला ठाहियूं पंहिंजा सोन जा महल ठाहियूं मिस्कीन हुआ साॻा सूरन में पोइ हुन माण्हू वांगुरु त ॿ टे ॿिया बि बिहारियो जेके पागल असांखे ठवाया हाणे उथंदा हींअर वोटनि में उथंदा चवंदा त असांखे पीपी वारा अचो अञा पागल ठवाया हणो हींअर 12 कलाक जी लोड शेडिंग आहे वरी जे पीपी जे हुकूमत आई त पोइ तव्हांजे लाइ बिजली ॾिसण जे लाइ सिकंदो आहे ग़लति सोचो तव्हांखे अल्लाह अकुल ॾिनो आहे काॾे वियो तव्हांजो अकुल काॾे वई तव्हांजी सम्झ ए सिंधियो ए मुसलमानो ए पाकिस्तान वारो तव्हांजो अकुल काॾे वियो तव्हांजी सम्झ काॾे वई तव्हांजो शूर काॾे वियो बसि असांखे पीपी खे वोट ॾियणो वॾेरे खे वोट ॾियणो वॾेरे करे तव्हांखे पंहिंजे ॾुख सुख में शरीक कयो हाणे हींअर जेमहिल वोटनि जो टाइम थींदो न पोइ चवंदा वॾेरे साहिब जो पेचारो दर ते बीठो आहे बाक़ी अदा ॿुधो त तव्हांजो गॾ बीमार थी पियो आहे हींअर गॾ जी पुछण यादि अची हे 5 साल जेमहिल कुर्सी ते वेठा हुया मां तो चवां त इन वोटनि ॾियण खां इन ज़ालिमनि शराबियुनि चोरनि लुटेरनि धाड़ेलनि खे वोट ॾियण खां पोइ घर में वेठा हुजो वोट न ॾियो जेकॾहिं वोट ॾींदो त तव्हां ॾोह में बराबर जा शरीक थींदो जेकॾहिं इहो सियासतदान 10 पादर खाईंदो त 20 पादर वोट खाईंदो ॿुधी छॾियो इहो गुनाह जारी आहे तव्हां इनखे वोट ॾेई चाहियो तव्हां इनखे ताई त पोइ तव्हांजे लाइ बिजली ॾिसण जे लाइ सिकंदो आहे ग़लति सोचो तव्हांखे अल्लाह अकुल ॾिनो आहे काॾे वियो तव्हांजो अकुल काॾे वई तव्हांजी सम्झ ए सिंधियो ए मुसलमानो ए पाकिस्तान वारो तव्हांजो अकुल काॾे वियो तव्हांजी सम्झ काॾे वई तव्हांजो शूर काॾे वियो बसि असांखे पीपी खे वोट ॾियणो वॾेरे खे वोट ॾियणो वॾेरे करे तव्हांखे पंहिंजे ॾुख सुख में शरीक कयो हाणे हींअर जेमहिल वोटनि जो टाइम थींदो न पोइ चवंदा वॾेरे साहिब जो पेचारो दर ते बीठो आहे बाक़ी अदा ॿुधो त तव्हांजो गॾ बीमार थी पियो आहे हींअर गॾ जी पुछण यादि अची हे 5 साल जेमहिल कुर्सी ते वेठा हुया मां तो चवां त इन वोटनि ॾियण खां इन ज़ालिमनि शराबियुनि चोरनि लुटेरनि धाड़ेलनि खे वोट ॾियण खां पोइ घर में वेठा हुजो वोट न ॾियो जेकॾहिं वोट ॾींदो त तव्हां ॾोह में बराबर जा शरीक थींदो जेकॾहिं इहो सियासतदान 10 पादर खाईंदो त 20 पादर वोट खाईंदो ॿुधी छॾियो इहो गुनाह जारी आहे तव्हां इनखे वोट ॾेई चाहियो तव्हां इनखे चाहियो हाणे इहो वञी ज़िनाऊं करे शराब पीए बेहयाई जा कम करे त तव्हां बि हिन में बराबर जा शरीक लेखिया वेंदव मुझे हिन सारे चवण जो मक़सद इहो अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे मां हिकिड़ो नॉमिनेट करे ॾियां त फलाणे खे वोट ॾियो मां इहे छो पंहिंजे सिर ते बार खणा मां तव्हांखे सम्झ यादि ॾिनी आहे त तव्हांखे अकुल ॾिनो आहे रब सोच ॾिनी आहे उन्हनि जो किरदार किताब वांगुरु खुलियल आहे तव्हांजे साम्हूं
इन्हनि पीरनि, इन्हनि मीरनि, इन्हनि वॾेरनि, इन्हनि अमीरनि, इन्हनि ऑफिसरनि छा तव्हां सां कयो आहे जो वरी इन्हनि खे वोट ॾींदो? तव्हांखे अलाह ताला सम्झ ॾिनी आहे, अकुल ॾिनो आहे, शऊर ॾिनो आहे, गौर फिक्र कयो त कहिड़ो माण्हू आहे जे लाइक़ सम्झो था, हॾ ॾोकी हमदर्द सम्झो था, बेशक वोट ॾियो। सादिक हुजे, अमीर हुजे, ग़रीबनि जो हमदर्द हुजे, ख़ैरख़्वाह हुजे, बेशक उनखे वोट ॾियो। पर हे शराबी, हे ज़ानी, हे लुटेरा, हे मिस्कीननि जे रत रोइण वारा, ग़रीबनि मिस्कीननि जो रत चूसण वारा, इन्हनि खे वोट ॾेई ऐं तव्हां इन्हनि खे इक़्तिदार में आणे ऐं अल्लाह जे गिरफ़्त जा हक़दार तव्हां बणिजी वञो। ॻाल्हि सम्झो था? मुंहिंजो इहो पैगाम दिल ते लिखो, यादि रखो। मूं हिकिड़ो शेर ठाहियो आहे, हाणे यादि कोन्हे, किताब हूंदो छोकिरा। ओ वोटन जो वहिंवार वॾेरा, वोटन जो वहिंवार, वोट वठी वे वरी नाए पंचायत सुपरकार वॾेरा, वोटन जो वहिंवार, वोट वठी वे वरी नाए पंचायत सुपरकार वॾेरा, वोटन जो वापार। ॻाल्हि सम्झो था न? अल्लाह ताला तव्हांखे सम्झ ॾिनी आहे, अकुल ॾिनो आहे ऐं पंहिंजे सोच सम्झ सां सुठो माण्हू ॾिसो त पोइ उनखे वोट ॾियो। जेकॾहिं सुठो माण्हू नाहे उनखे वोट न ॾियो ऐं अकुल खे इस्तेमाल कयो। अकुल जेका रब तव्हांखे ॾिनो आहे, हर मामले में सोच खां कमु वठंदा। मां चाहियां थो तव्हां मुंहिंजा फ़क़ीर सभु सपूत ऐं सियाणा बणिजो। या अंधी तकलीद पंहिंजो वॾनि जी पैरोकारी उहा न, अल्लाह ताला सम्झ ॾिनी आहे, सोच ॾिनी आहे, उन मुताबिक़ गौर फिक्र कंदो ऐं जेको अक़्ल सलीम आहे, सचो सुहिणो अकुल आहे, उहो तव्हांखे शरीयत ॾे ई वठी। हिकिड़नि जो वरी अकुल टेढ़ो हूंदो, अकुल वरी टेढ़ो हूंदो आहे, जेके उहे उन्हनि जी सोच उल्टी बणिजी वेंदी आहे। जेकॾहिं सही सोच हुजे, अकुल सलीम हुजे त अकुल सलीम तव्हांखे क़ुरान, सुन्नत ऐं शरीयत ॾे वठी। अकुल चइबो ई इनखे आहे जेको पंहिंजे मालिक खे सुञाणे, ख़ालिक खे सुञाणे, पंहिंजे रब जी फरमाबरदारी करे। ॻाल्हि सम्झो था? हाणे असां वटि मिसाल पीर वठंदा, मुर्शिद वठंदा, ॾाढनि जो मुर्शिद आहे, असांजो इहो पीर आहे, वॾनि बैत हुई उन्हनि सां, असां उन्हनि जा। हाणे वॾनि जा मुर्शिद भला हुया, नेक हुया, साले हुया, दीनदार हुया। तूं पंहिंजे ज़िणे जो, पंहिंजे शख्सियत जो पाण मालिक आहीं, वॾा तुंहिंजा मालिक न हुया। तोखे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, वॾा त उन्हनि जा बराबरि भला, जेके हाणे वेठा आहिनि जंहिंजी तूं बैत थो करी, केॾी महिल सोचो अथई त हिन जा किरदार कहिड़ा आहे, किरदार कहिड़ा आहे। कल्ह हिकिड़ो माण्हू आहे, चईं मुरीद थियो आहियां, असांजे वॾनि जा मुर्शिद हुया, पर असांजो मुर्शिद जेको आहे उहो हाणे उहो पंहिंजो छॾे, मस्जिद खे छॾे मकान में वञी वेठो आहे, सॼो ॾींहुं भंग थो पियो। हाणे दुआड़ी घुरो, असांजे वॾड़नि जो मुर्शिद आहे, मुंहिंजो मुर्शिद आहे। मुंहिंजो तूं पोइ हुनजो मुरीद थियो आहीं? हा वॾड़नि जो मुरीद आहे, असां काॾे वञूं? जो हैफ़ा तुंहिंजे अकुल जे मथां ॾिसी विधो त जेको भंग जा कूड़ा वेठो थो पीए, उहो ख़ुदि घुमस किरार, जेको पाण ॿुॾे थो तोखे कहिड़ो तारींदो? जेको पाण गुमराह हुआ तोखे कहिड़ी हिदायत जे रस्ते ते आणींदो? तोखे अल्लाह ताला सम्झ ॾिनी आहे, तोखे अकुल अल्लाह ताला ॾिनो आहे त ॾिस, जे लाइक़ आहे त मुरीद थीस। भली तुंहिंजे ॾाॾनि परॾाॾनि जो मुरीद हुजनि उहे जा, पर जेकर उन में शरीयत न आहे त छॾे ॾे उनखे, मुर्शिद उहो वटि जेको सुन्नत ऐं शरीयत ताबेदार। ॻाल्हि सम्झो था या न? ये कढो रसूं पंहिंजूं अबनि ॾाॾनि जी रीत ते हलंदासीं, असांजो मुर्शिद पाणनि खां वठी न छॾींदासीं। हा, सुन्नत ऐं शरीयत ते हुजे, मुस्तफा करीम जे दीन ते हुजे, बेशक उन जा पेर चुम, बेशक उन जी बेअत कर।
हाणे पीर थिया अगे पीर ईंदा हा त मुरीद ख़ुशि थींदा हा त साईं जन अचनि था कुझु ॾयूं वींदा साईं अचनि था कुझु ॾेई वेंदा मुरीद ख़ुशि थींदा हाणे पीर थो अचे त मुरीद ॾिजे थो कुझु खयूं वेंदो ॻाल्हि सम्झो था न अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे पर शल अल्लाह ताला उन अकुल ते हलण जी समझो था बस हाणे इहा रस्म हले थी मैंने के हलण ॾियो बस वधीक तव्हां न ॻाल्हायो मूंखे हिकिड़ो ॾाढो तलख तजुर्बो थियो मुंहिंजे पीरनि मुंहिंजे मौलवियुनि मुंहिंजे सिंध जे आलमनि जो मूंखे ॾाढो अफ़सोस आहे वॾो अरमान आहे ख़ुतबो जदोई जे लाइ मूं हिकिड़ा निशान सही कई बाबा हे लफ़्ज़ ग़लति आहिनि इन लफ़्ज़नि जो इस्लाह कयो या त इहो न पढ़ो था त इन लफ़्ज़नि जो इस्लाह कयो अचे गारियूं ॾिनूं मिंबरनि ते बि मुंहिंजी न नंढी छॾियूं न वॾी छॾियूं गारियूं बाक़ाइदे सां मां भेण ते गारियूं ॾिनूं मुंहिंजो गारियूं ॾियो भली ॾियो मां हक़ जी ॻाल्हि चवां थो हिकिड़ो इंच बि पोइ ते न हटियो आहियां चङा भला मूंखे त हैरत आहे तव्हांजे अकुल ते तव्हांजे सम्झ ते मूं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी शइ रखी आहे तव्हां ॾिसो गौर कयो अल्लाह ताला तव्हांखे अकुल ॾिनो आहे ख़ुतबो जतो ई को फारसी में त कोन्हे को अरबी में त कोन्हे सोली सिंधी आहे पियल पट मथे बेइज्जत बादशाह इमाम हुसैन खे बेइज्जत छॾे इमाम हुसैन बेइज्जत आहे तव्हां छा था चओ तव्हांजो अकुल छा थो चए जवाब ॾियो मूंखे हाँ बेइज्जत इमाम हुसैन जे लाइ चवे इहो लफ़्ज़ सही आहे या ग़लति आहे मदीने जी मिट्टी गुंबद खदरा जी मिट्टी सभिनी शिया देवबंदी आले हदीस नजदी आले सुन्नत जो तकीदो आहे पर नजदियुनि जो तकीदो आहे त गुंबद खदरा जी सरजमीन काबे खां बि भली आहे बैतुल्लाह खां बि ज़मीन भली आहे मुस्तफा करीम जी पाक मिट्टी गुंबद खदरा वारी सरजमीन हाणे इन खुतबे में लिखियल आहे हुजूर जन जे वफ़ात जो ज़िक्र त पियो खाक नापाक में पाण दुर मोहम्मद मुन्यो खुद इलाही अमर खाक नापाक में मोहम्मद वजी किरियो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मदीने वाले साईं जे लाइ त खाक नापाक उहा पाक मिट्टी जेका अर्श खां सनी आहे उन पाक मिट्टी जे लाइ अहिड़ा ख़ुदाल ॻाल्हाइण सही न ग़लति आहे छा था चओ तव्हां फारसी त कोन्हे अरबी त कोन्हे मां तो चवां त सिंध जे मुफ्तियुनि खे सिंध जे मौलवियुनि खे सिंध जे पीरनि खे करमुल्लाह जो शुक्रगुज़ार थियणु खपंदो हो मूंखे मुंहिंजो शुक्रगुज़ार थियणु जो इहो ॿार इन्हनि मौलवियुनि ते इन्हनि पीरनि ते हुयो क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि खे पहुचाइणो थियो त तव्हां मुफ्ती थियो तव्हां आलिम थियो ही ग़लति लफ़्ज़ मिंबर ते पढ़िया पिया छो न तव्हां इन जे बारे में आवाज़ उथारियो पर मां हिकिड़ो इन्हनि सभिनी में उमिरि में नंढो आहियां मूं तव्हां सभिनी जो ॿार लाथो आहे तव्हांखे अल्लाह जे पुछाणे खां बचायो आहे बेअदबियुनि खां मूं हिन उम्मत खे बचायो आहे तव्हांखे मुंहिंजो शुक्रगुज़ार थियणु खपे काॾे वयो तव्हांजो अकुल काॾे वयो तव्हांजो इश्क़ रसूल काॾे वई तव्हांजी मोहब्बत रसूल मूंखे गारियूं ॾियो था भली गारियूं ॾियो तव्हांजो अकुल इहो आहे गारियूं ॾियणु लाउड बंदि कराए गारियूं ॾियणु इहो अकुल आहे तव्हांजो तव्हांजी फतवा रवीसी तव्हांजो इल्मु तव्हांजो फ़हम तव्हांजी पीढ़ी तव्हांखे गारियूं ॾियणु सेखारियो आहे त भली गारियूं ॾियो पर असां त गारियूं ॾियण वारे खे बि दुआ ॾींदा आहियूं तो असांखे पंहिंजे मुर्शिदनि दुआ सेखारी आहे गार न सेखारी आहे जे जवाब लिखूं त मूंखे हथ रब ॾिना आहिनि मां 27 ॾींहंनि में 27 किताब लिखी सघां थो हथे खाली न आहियां मथे उघाड़ो न आहियां पटको रब ॾिनो आहे मथे उघाड़ो न आहियां जवाब ॾेई ॼाणां थो पर असां हक़ जो पैगाम पहुचायो अकुल वारी ॻाल्हि साम्हूं रखी हाणे आखिर पाणे सम्झंदा जेके नथा सम्झनि से ख़ुदा करे उहे ख़ुशि हुजनि असांजे मथां जेको हक़ हुयो सो अदा कयो अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे सम्झो त सही चाहे ग़लति चाहे हक़ चाहे नाहक़ चाहे ख़ैर चाहे शर चाहे बातिल चाहे हक़ चाहे तव्हांखे सुञाणप जी ज़रूरत आहे ॻाल्हि सम्झो था
चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हर नबी दुनिया में आयो माण्हुनि खे अकुल जी तालीम ॾिनी। हज़रत पाक नबी सैयदना इब्राहिम खलील जने ॾिठो क़ौम वारनि खे त ये बुतनि जी पूजा था कनि, फरमाए उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाहि अफला ताक़िलून। अल्लाह का सवा ओ इने हथ जे जोड़ियल बुतनि खे था पूजो, मूर्तियुनि जे अॻियूं था सजदा कयो, छा तव्हां खे अकुल नाहे? इब्राहिम खलील जी दावत। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला फरमायो वहुवल्लज़ी युही व युमीतु वलहु इख्तिलाफुल लैलि वन नहार अफला ताक़िलून। थकी त कोन पिया आहियो न? ॻाल्हि सम्झो था? रब तो फरमाए हुवल्लज़ी युही व युमीत, वो अल्लाह आहे जेको जियारे बि थो मारे बि थो, रातियुनि खे ॾींहंनि में मटाए, ॾींहंनि खे रातियुनि में मटाए, उहो केरु? अफला ताक़िलून। छा पोइ नथा सोचो? गौर नथा कयो? अकुल न अथव? कुल क़ाल रब्बुल मशरिक़ि वल मग़रिबि वमा बैनहुमा इन कुंतुम ताक़िलून। नबी सवेरे फरमाए त मुंहिंजो रब उहो आहे जेको मशरिक़ ऐं मग़रिब जो पालनहार ऐं हुन जे विच में जेकी कुझु आहे सभिनी जो ख़ालिक़ ऐं मालिक उहो आहे। इन कुंतुम ताक़िलून, जे तव्हांखे अकुल आहे, जे सम्झ अथव त तव्हां बि ॾिसो त ख़ालिक़ उहो ई आहे, मालिक उहो ई आहे। अफला यतदब्बरून अल-कुरआन वलौ कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। छा कुरान में गौर नथा कनि? कुरान में फिक्र नथा कनि? त जेकॾहिं अल्लाह खां सवा कंहिं ॿिए वटि हुजे त उन में वॾो इख़्तिलाफ़ ॾिसनि हा, पर हिकिड़े रब जो ख़ालिक़ अकबर जो नाज़िल कयल किताब आहे जंहिंमें कोई इख़्तिलाफ़ आहे। ए सोचो, गौर कयो, कुरान तालीम थो ॾिए त गौर कयो। अल्लाह अकुल ॾिनो अथव त तव्हां गौर थी नज़र सां ॾिसंदा कयो। ॻाल्हि सम्झो था? हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे कंहिं माण्हू पुछियो त सही, तूं रूहुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी आहीं, ॿुधाए त क़यामत जे ॾियारे को अहिड़ो माण्हू हूंदो जेको तोसां गॾु जन्नत में वञे? नबी न हुजे पर तोसां गॾु जन्नत में वञे, तुंहिंजे पाड़े में हुजे? फरमाई हा। जंहिंजी गुफ्तगू ज़िक्र हुजे, माठ फिक्र हुजे, नज़र इबरत हुजे, क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु जन्नत में वञे। गुफ्तगू ज़िक्र हुजे, माठ फिक्र हुजे, सोचे, नज़र इबरत वारी हुजे, गौर ऐं फिक्र सां इबरत वारी नज़र सां ॾिसे थो, क़यामत जे ॾियारे में ईसा सां गॾु जन्नत में वञे। ॻाल्हि सम्झो था? हाणे तव्हां अॼु खां वठी पंहिंजो इहो दस्तूर बनायो, हर ॻाल्हि ते सोचे गौर फिक्र कंदे, भली मुंहिंजी तकरीर आहे, ईअं न आहे त बसि दिलबर साईं चयो त इहा ॻाल्हि हर आख़िर आहे। न, अलाह ताला तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, मां बि इंसान आहियां, जेकॾहिं ग़लती मूंखां बि थी सघे थी, पर अलाह ताला तव्हांखे अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे। गौर ऐं फिक्र कयो ऐं क़ुरान तव्हांजी रहबरी कंदो, हदीस तव्हांजी रहबरी।
ॻाल्हि सम्झो था त इहे जहालत वारियूं ॻाल्हियूं छॾियो बेअकुलाई वारियूं ॻाल्हियूं छॾियो मिसाल जुती ऊंधी थी वई चवंदा ओ थई निभाग जी निशानी चवंदा आहिनि कोन चवंदा आहिनि वरी ईअं वेठो हूंदो न कुर्सी ते हीअं पेर लोॾींदो टंगू लोॾींदो इहो निभाग वरी वेंदो घर खां ॿाहिरि निकिरंदो जे पुछूं कंहिं सॾु कयो अची वियो निभाग जो सॾु थियो हाणे कमु न थींदो वरी को साम्हूं को माण्हू मोह पइजी चवंदा इहो निभागो मोह पियो अॼु साईं कमु न थींदो सम्झो था न वो ॿुधायो मां बादशाह जो किसो त बादशाह वियो शिकार ते निकितो जे घर मां निकितो त साम्हूं को मुलो मोह पइजी वियो सॼो ॾींहुं घोड़ो डोड़ाई पर शिकार हथ न आयो मोटी आयो शाम जो हथे ख़ाली थी मुलो निभागो मोह पियो न घुराई मुले खे चई हिनखे पाई ॾियो निभागो आहे मोह पियो तॾहिं मूंखे शिकार न लॻो मुला मुझे छॾियल चई बादशाह सलामत हाणे भाई त ॾींदो पर ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध सुबुह जो जीअं तूं निकिते त मां तुंहिंजे मुंहुं जीअं मां निकितुसि त मूंखे वरी तूं मुंहुं मां तुंहिंजे मुंहुं पियो आहियां तोखे शिकार न लॻो तूं मुंहिंजे मुंहुं पियो आहीं मूंखे फाई थी अचे हाणे हिसाब लॻा वॾो निभागो तूं या मूं तोखे शिकार न लॻो आहे न मुंहिंजो सिर थो वञे वॾो निभागो तूं ही या मां ये रस्मूं आहिनि माण्हुनि पंज कुन में माण्हू मरी वियो न पंज तारीख़ूं पहिरीं ॿी टीं चोथीं पंजी या वरी 25 26 27 28 ये पंज को सॾींदा इन में को मरी वियो चवंदा त हाणे पंज भाती घर जा मरंदा पोइ उन जे कब्र में खोले उन मैयत खे हिते किलो हणो समझो था वरी से मुंहिंजा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मरी वियो कंहिं घर मां वरी तकिड़ो ॿियो कसियो थियो चवंदासीं कफन में मैयत खे वात में कफन पइजी वियो वारो कयो क़ब्र खोटे कफन कढोसि जे न त पंज माण्हू मरंदा ये सब जहालत जूं बेअकुलाई जूं रस्मूं आहिनि ये मुंहिंजा दोस्तो बेसमझी जूं ॻाल्हियूं आहिनि इस्लाम इन्हनि जी पाड़ पटे थो हिकिड़ो वरी हाणे ॿियो अचेव थो मथो ॾियाड़ो अप्रैल फूल तव्हांखे बराड़ी में इलाह बचायो आहे वरी शहरनि वारा छॾियल सुटन फूटन वारा अप्रैल फूल पहिरीं अप्रैल ते कूड़ हणंदा कूड़ बेड़ो जो पेड़ खोड़े हमरा वेठो हुजे तो उनखे चवंदा ओ पीत वारो गुज़ारे अरे बाबू गुज़ारियो हमरा पोकटन उतो फोन डोड़ाई एॾे ओॾे फोन लॻे कोन अचे परेशान थियो बाबू गुज़ारे वियो हलियो जेॾी महिल पिटका के शुरू कई थी मत कर मां अप्रैल फूल ते मल्हाए ए लानतुल्लाह अलल काज़िबीन कूड़न जे मथां अल्लाह जी कूड़न ते अल्लाह जी अप्रैल फूल मल्हाई समझो था हाणे हिकिड़ो दे लिखियो आहे त अकुल खे वधाइण लाइ को फार्मूलो अकुल जेको अल्लाह ॾिनो आहे सो ॾिनो इहा रब जी वॾी विरासत जेतिरो जंहिंखे मिलियो ऐं पूरी काइनात में सभिनी खां वधीक अकुल मदीने वारे साईं सुबुल हुदा व रशाद के अंदर इमाम सानी रिवायत आलिया बिन मुनब्बा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है तो सारी दुनिया के माण्हुनि जो अकुल अजन पोयन जो नबी वली सिद्दीक दाना दानिश्वर स्कॉलर अग्या पोया उन जो अकुल गॾु करे हिकड़े पुड़ में रखजे ऐं ॿिए पुड़ में मदीने वारे साईं जो अकुल रखजे त हबीब जो अकुल अञा घणो समझो था उन खां पोइ अकुल जेकॾहिं चओ था तव्हांजो अकुल वधे त उन जे लाइ ॿ ॻाल्हियूं ज़रूरी
हिकिड़ो अकुल वारनि सां गॾु वेहंदा कयो, आकिलनि सां यारी रखो, सियाणनि सां दोस्ती रखो। वो चवंदा आहिनि त बेवकूफ़ दोस्त खां दाना दुश्मन भलो, दुश्मन आहे पर दाना इहो भलो आहे हुन बेवकूफ़ दोस्त खां। बेवकूफ़ दोस्त चढ़ जा बेटा सूली पर राम भली करेगा, सूरी ते चढ़ी किरे तो धक मुते। समझो था? बेवकूफ़न सां संगत न रखो, बेवकूफ़न सां यारी न रखो, सियाणनि सां दानावन सां यारी रखो, ऐं दाना इंसाननि जा किताब पढ़ंदा कयो, आकिलनि जा किताब पढ़ंदा कयो। इन सिलसिले में हिकिड़ो किताब तव्हांखे ॿुधायां थो, किताबुल अज़किया, किताबुल अज़किया इब्नुल जूज़ी जो आहे, असुल अरबी में हो, हाणे उनजो उर्दू में तर्जुमो मार्केट में मिले थो, किताबुल अज़किया। उन में दाना माण्हुनि जूं ख़बरूं लिखियल आहिनि त दुनिया जे दानावन कीअं दानायूं ॾेखारियूं। समझो था? दाना माण्हुनि जी सोबत में वेहो, दाना जा किताब पढ़ो, ऐं इन जो हिकिड़ो नुस्ख़ो बि अथव, नुस्ख़ो बि ॾियांव थो। कलूंजी हब्बत सौदा, ये बसर जो बीज थींदो आहे न, अहिड़ो हिकिड़ो वखर आहे, उनजो नालो आहे कलूंजी। छा? वो कलूंजी वठो, उहे सुबुह जो 4-5 दाणा नेरा न खाईंदा, कलूंजी जा 4-5 दाणा नेरा न खाओ, अल्लाह से तव्हांजो अकुल वधाए। समझो था? ऐं अकुल वारी ॻाल्हि इंसान जे लाइ दुनिया में बि फ़ाइदो, आख़िरत में फ़ाइदो। मदीना मुनव्वरा में हिकिड़ी टैक्सी ते चढ़ियुसि, मूंखे सैयदना अमीर हमज़ा साईं ते वञणो आहे। वो अरब सगोरो मदीने शरीफ़ जो रहवासी, मदीने जा माण्हू ई मिठा आहिनि, ऐं महबूब जे पाड़े जो असर आहे जो मुस्तफ़ा जा पाड़े सां दाना आहिनि, महिमान नवाज़ आहिनि, अकुल वारा, सम्झ वारा। टैक्सी हुजे पुरानी दफ़ा, मूं चयोमांसि इश्तर जदर सयारा जदीद, जो नई टैक्सी वठी छाजे लाइ, लिमाज़ा छाजे लाइ, मुंहिंजो कुल्लु जदीदुन लज़ीज़, हर नई शइ मज़ेदार हूंदी आहे। अकुल वारी ॻाल्हि, कुल्लु क़दीमुन नदीब, जेका पुराणी शइ हूंदी आहे सा वफ़ादार हूंदी आहे, तंहिंजे करे पुराणी टैक्सी। वरी सुबुह जो फजर निमाज़, तहज्जुद निमाज़ जे लाइ निकितुसि घर में जा, हिकिड़ी टैक्सी अचे, पाणे बीठी, मूं हथ न ॾिनो, पाणे बीठी, मां पंधु पियो वियुसि, मूंखे चई त सवार चढ़ी वेठो, पोइ अॻिते हलियो, मूंखे चई मूंखे उजरत घणी ॾींदे, मज़दूरी मतलब किरायो केतिरो ॾींदे। मूं चयोमांसि तोखे अजुर खपे या उजरत खपे, अजुर खपे या उजरत, उजरत चई त मां अजुर खपे, अलाह ॾींदो, खिली चई त बस मूंखे अजुर खपे, उजरत न खपे। मुंहिंजो छोकिरो बि गॾो मिठल, सो उहो मानी खाई ऐं टैक्सी ते चढ़ियो, हिते को मानी जो भोर लॻो पियो, तो टैक्सी वारे चयोसि अकल त वला गसल त, खाधी त सही पर धोतो ई कोन, अकल त वला गसल। सुभान अल्लाह। महबूबन करीमन जे शहर मुबारक जा माण्हू ॾाढा अकुल वारा, ॾाढा सियाणा, ॾाढा ऐं मदीने शरीफ़ जे माण्हुनि खे को ॾुख अचे, का तकलीफ़ अचे त घर वारनि खे ख़बर त छा चवंदा आहिनि, चवंदा आहिनि वञूं था हसनैन जे नाने वटि, हसनैन जे नाने वटि वञूं था, वञी ॾुख दर्द जी दाह वञी था ॾियूं, पाड़े जो उनजे में वेठा आहियूं। सुभान अल्लाह। वरी मदीने शरीफ़ जा माण्हू पंहिंजे ॿारनि ते कावड़जी पवनि न, कावड़जी पवनि, असां धमकी ॾींदा आहियूं पंहिंजे ॿार ते कावड़जी पवनि, छोरा निकिर निकिर मुंहिंजे घर में जा, निकिरी वञ मुंहिंजे घर, इहे चवंदा आहियूं।
मदीने जा माण्हू ख़बर त पंहिंजे ॿारनि खे कहिड़ी धमकी ॾींदा आहिनि चवंदा आहिनि उख़रुज इजलिस इंद जद्दिल हसन वल हुसैन निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे हाय हाय केॾी सुहिणी धमकी आहे घर मुंहिंजे मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे सुभान अल्लाह रब करीम शला मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी हासिल कर मुस्तफा जो दर ॾिसी दिलड़ी ठरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी रब करे उतड़े हलूं हर हर वरी मुस्तफा जो दर ॾिसी दिलड़ी ठरी सब खां वधीक अकुलमंदी दानाई वॾे खां वॾी सियाणप इहा त मदीने वारे साईं जा फर्मा बरदार इन जहिड़ो ॿियो को अकुल थी नथो सघे इहो मुंहिंजो मशवरो आहे तव्हां सोचींदोसीं हाणे ॻाल्हियूं त हज़ारे आहिनि हाणे भला कीअं कयूं अकुल कीअं थींदो कीअं सोचूं हिकिड़ो मुंहिंजो मशवरो त मुंहिंजे मुस्तफा करीम सोणे मदीने वारे जी ताबेदारी कयो इन जहिड़ो ॿियो को अकुल ॿी का दानाई आहे अल्लाह ताला जल्ल शानु शाल असां सभिनी खे हबीबनि जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए महबूब जी फर्मा बरदारी में हयाती जा पसा اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت راضی تھی یا اللہ ان ساری جماعت لطف و کرم کر سبنی جے من جو مرادوں پوریوں فرما یا اللہ ان محفل میں जेकी भी बाना बानियूं हाज़िर थिया आहिनि सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा जेकी भी दिल में तमन्नाऊं खणी आया आहिनि मुंहिंजा करीम रब सभिनी जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी असां खे अकुल ॾे अकुल वारी राह ते हलण जी तौफ़ीक़ मरमत फरमा इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सल्लम